हिन हफ़्ते जो हिसाब ॾे मूंखे। ठेकेदार सब हिसाब त मूं तोखे सभु पाई जो ॾेई छॾियो। मूं ते सभु लिखियल आहे, हिकु कहिड़ी शइ लिखियल आहे। मज़दूर चांहियूं पीअनि था, मानियूं खाइनि था, गाॾियुनि जा किराया, टालियूं खयूं आहिनि किराए ते, सभु मूं ते लिखियल आहे। इहा त ॻाल्हि आहे, पर ॾिस मूंखे हिन ठेके में लॉस थिए पियो। बाक़ी जेका मिलंदा न पोइ हुन में ॾिसंदासीं, को ॻाल्हि कोन्हे। बस मुंशी मिर्ची मिली वियो। हफ़्ते खां पिया ठेकेदार साहब तोखे ॻोल्हियूं। अॻ में कार में हूंदो हुई, पोइ कार छॾे वरी सुज़ुकी में अचणु शुरू कयो थी त केरु तोखे ॾिसे न। वड़े वाह मामा, ही उहो ई ठेकेदार न, ही उहो ई ठेकेदार जे पंहिंजे ॻोठ जी पुल जेका ठाराई नहीं, अञा 2 हफ़्ता कोन थिया आहिनि, पुल में ॾार पइजी विया। अरे रोड में खॾा पइजी विया आहिनि। पोइ मोटरसाइकिल वरिती मनमान सां न, चैनूं ई ख़तम थी वियूं आहिनि। हाणे ॾे मोह। अरे मोह ॾे, तूं ई हिनखे ॾेखारी। तूं असांखे चओ कोन ईंदो, तूं असांखे चओ कोन ईंदो। अरे घोड़ा मुंहिंजो कहिड़ो ॾो, आऊं त टके वारो मुंशी आहियां दिहाड़ीअ ते। पर हाणे मुंहिंजी ॿुधंदा या न? तव्हांखे ख़बर आहे जेका आऊं ठेका वठंदो आहियां, 10 लख जो ठेको जेका हूंदो आहे उहो अची 50,000 ताईं पहुचंदो आहे। हाणे चपड़ासी खां वठी मथे सुधी रिश्वत ॾेई पैसा ॾेई मुंहिंजी त भींग थी वेंदी आहे। तव्हांखे कहिड़ो अहसासु? अहिड़ो मटीरियल ईंदा, अहिड़ा ई रोड रस्ता ठहंदा। तोते बच्चा हाणे असीं FR था कटायूं। अरे ॿधायूं था थाने में तोखे बि ऐं मुंशी तुआरे खे बि। तोड़े जे कारी मोरी वारी पुल जो कारो मुंहुं करे छॾियो, ये मोरी ठाही आहे। अञा महीनो कोन थियो आहे, उन में ॾार पइजी विया आहिनि। मामा उहे सभु माण्हू परेशान आहिनि। हाणे त तोखे कोन छॾींदासीं, कोन छॾींदासीं। असांजे ॻोठ जूं ॾिठूं ॿकरियूं फाथे पयूं हुन में। पोइ मूंखे छो था ॿधो? आऊं त हिकिड़ो नंढड़ो मुंशी आहियां, हिन खे ॿधायो। असुल ॿधाए कुटायो, मुंहिंजा पैसा खाई वियो आहे। आऊं तो ठेकेदार थिया न, आऊं आहियां न, अवी ॿई मुंहिंजा मुंशी थिजो। अव्हांजो हिसाब किताब आऊं अखियुनि सां ॾींदुसि, आऊं वरी अखियुनि सां ॾींदुसि। मामा मुंशी वारी ॻाल्हि में दम आहे, छो त मुंशीअ खे ठेकेदारनि जी सभु हराम पंहिंजी ख़बर आहे। इहो जे ठेकेदार थी वियो न, पोइ माना पार कम पको। हा न, हा डन।